मुफ्ती साहब शब बरात ऐं शब महराज छा आहे, इन्हनि रातियुनि जो शरीयत में छा हुकुम आहे। हिकु आहे शब महराज जेकी 27 रजब ते हूंदी आहे, ऐं ॿी आहे शब बरात जेकी 15 शाबान ते हूंदी आहे। ॿिन्हिनि में फ़र्क़ु आहे। शब बरात छा खे चइबो आहे? शब बरात यानी मग़फ़िरत जी रात, गुनाहनि खां बरात जी रात। इन रात जे अंदरि इबादत करणु नबी साईं खां साबित आहे। हिकिड़ी हदीस पाक में नबी साईं फरमायो त शब बरात जी रात जो इबादत कयो ऐं ॾींहं जो रोज़ा रखो, छो त इन रात जॾहिं 14 जी शाम थींदी आहे, 15 जी मग़रिब थींदी आहे, त सिज लहण खां वठी करे अगले ॾींहं सिज उभरण ताईं, सुबुह जो सिज उभरण ताईं, इन टाइम पीरियड में नबी साईं फरमायो त अल्लाह आसमान ते नुज़ूल फरमाईंदो आहे ऐं अल्लाह साईं फरमाईंदो आहे को बानो तव्हां मुंहिंजा मग़फ़िरत तलब करण वारो आहे, को तव्हां मूं गुनाह बख़्शराइण वारो, त मां अल्लाह उन जा गुनाह बख़्शा। अॻिते रब साईं फरमाईंदो आहे तव्हां मुंहिंजा को आहे जेको रिज़्क़ मूंखां तलब करे, त मां अल्लाह उनखे रिज़्क़ ॾियां। अॻिते रब साईं फरमाईंदो आहे तव्हां मुंहिंजा को आहे जेको बीमारी जी शिफ़ा तलब करे, त मां अल्लाह उनखे शिफ़ा ॾियां। त इहा रात इबादत जी रात आहे, 15 शाबान वारी रात, इहा इबादत वारी रात आहे। इन में रोज़ो रखण बि सुठी शइ आहे ऐं तहज्जुद वग़ैरह तिलावत करण रात जो, इहा बि सुठी शइ आहे, इबादत में आहे। ऐं सहाबा खां ऐं नबी साईं खां इन रात में इबादत साबित आहे। बाक़ी जेकी 27 रजब आहे, त इन में सभ खां पहिरियां इहा शइ सम्झो त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम मेराज ते विया। 15 सिपारे जे शुरू में अल्लाह साईं इन ॻाल्हि जो ज़िक्र फरमायो आहे, सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही। नबी साईं मेराज ते विया, 100% सच्ची ॻाल्हि आहे, क़ुरान जी ॻाल्हि आहे। पर कहिड़ी तारीख़ ते विया, कंहिं हदीस में इन शइ जो ज़िक्र न आहे। महीननि जो ज़िक्र आहे, मुख़्तलिफ़ रिवायात आहिनि। हिकिड़ी रिवायत में आहे त रमज़ान जे महीने में नबी साईं विया, हिकिड़ी रिवायत में आहे त रजब जे महीने में, ऐं हिकिड़ी रिवायत में इहा ॻाल्हि बि आहे त जमाद सानी में विया। मुख़्तलिफ़ रिवायात, पर का बि तारीख़ कंहिं हदीस में मुक़रर न आहे त फ़िलानी तारीख़ ते नबी साईं मेराज ते विया। हाणे माण्हुनि में इहा ॻाल्हि मशहूर आहे त 27 रजब ते नबी साईं मेराज ते विया, पर इहा ॻाल्हि बि हक़ीक़ी न आहे, हदीस में त न आहे न। त जेकी शइ हदीस में न हुजे, असां उन रात खे मुक़रर करे 27 रजब खे शब महराज सम्झूं ऐं उन में इबादत कयूं। जेकॾहिं इबादत हुजे हा त नबी साईं मेराज खां पोइ केतिरा साल दुनिया में ज़िंदा हुया, हयात मुबारक हुई, त नबी साईं पाण इन रात में इबादत करे न या हुकुम ॾियनि हा। त 27 रजब ते कंहिं क़िस्म जी कंहिं इबादत जो कंहिं हदीस में सबूत न आहे। त 27 रजब में जेकियूं शयूं माण्हू कंदा आहिनि, इज्तिमाई जमात जी सूरत में नफ़िल पढ़ंदा आहिनि या रोज़ा रखंदा आहिनि। नफ़ली रोज़ा तव्हां जेकॾहिं तव्हांजो मामूल आहे, तव्हां रखंदा ईंदा तव्हां भलिया रखो, तव्हांजो रोज़ानो तहज्जुद पढ़ण जो मामूल आहे, तव्हां पढ़ो। लेकिन सिर्फ़ु इन रात खे ख़ासि करे 27 रजब खे मेराज जी रात सम्झणु ऐं उन में ख़ासि तरीक़े सां इबादत करणु, इहो बिदअत आहे, इहो शरीयत में साबित न आहे।